नाज़िन सिंध जे ॿियनि शहरनि जीअं मीरपुर ख़ास में बि राति खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे ऐं हेठाइनि वारनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, छा सूरत हाल आहे मीरपुर ख़ास जी? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त मीरपुर ख़ास ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि सिंधड़ी, हिंगोरनो, पुलडियूं, मेरवा, कोट गुलाम मोहम्मद, डिगड़ी ऐं समेत ॿियनि इलाइक़नि में राति देर सां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें तेज़ हवा सां गॾु मिटीअ जो तूफ़ान बि केतिरियूं ई झुपड़ियूं खे बि नुक़सानु पहुतो आहे। लेकिन मीरपुर ख़ास शहर जेको 7 लख जी आबादी रखंदड़ आहे, उनजी सूरत हाल ते तव्हांखे ॿुधायां त जेका बरसाति मिली लीटरनि जे हिसाब सां न पई आहे, लेकिन अफ़सोस इहो आहे त मीरपुर ख़ास जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि, पोस्ट ऑफिस चौक, गरीबाबाद, खड प्लाट, नाई पाड़ो या ॿिया इलाइक़ा आहिनि, उहे शहर जा जेको हिन वक़्तु पाणीअ सां इंतिहाई भरियल आहिनि। ऐं हितां जा जेको चूंडियल MPA या MNA आहे, उन्हनि मुकमिल तौर ते शहर खे नज़रअंदाज़ कयो आहे। शहरनि बि इहो ई सोशल मीडिया ते उन्हनि ते सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो आहे ऐं शहर में सफ़ाई बि न थी सघी आहे। गटर नालो जेको मेगा प्रोजेक्ट तहत करोड़े रुपयनि अरबे रुपयनि जे हिसाब सां ठहियो, उहो बि नाकारा बणिजी चुको आहे। शहर में जेको पाणी आहे उहो मेन पोस्ट ऑफिस चौक, बलजा मार्केट, शॉपिंग सेंटर आहे ऐं उनखां अलावा जेके ॿिया मार्केट आहिनि उहे सख़्तु कारोबार मुतासिर थिया आहिनि। शहर में पाणी एतिरो त जमा थी वियो आहे जेको तलान वारो ॾेख ॾेई रहियो आहे। जॾहिं त हुकूमती इक़्तदार धड़ियुनि जूं इहे दावाऊं आहिनि त असां मीरपुर ख़ास शहर में तरक़ियाती रिकॉर्ड तौर कमु कराया आहिनि, जंहिंजो वाज़े ॾेख इहो फुटेजनि में ई ॾेई रहियो आहे त शहर में जेको हल्की हल्की वक़्फ़े सां बरसाति पई आहे, लेकिन उनजे बावजूदि शहर में जेको गोॾे जॾो पाणी पी वियो आहे, उनजी नेकालीअ जो को बि ज़िले इंतज़ामिया तौरु कंहिं बि अञा ताईं को बि तारीख़ न वरितो आहे। ऐं उनखां सवाइ तव्हांखे इहो ॿुधायां त बिजलीअ जो जेको निज़ाम दरम बरम आहे, उहो गुज़िरियल राति 18 कलाकनि खां बिजली गाइबु आहे, जंहिंमें अस्पतालनि में जेके मरीज़ आहिनि उहे वॾी मुश्किलात जो दरपेश बणियल आहिनि ऐं शहर में पीअण जे पाणीअ जी जेका फ़राहमी आहे उहा मुसलसिल बंदि आहे। जी ठीकु आहे तालिब, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।